महालक्ष्मी अवां सिंधियुनि जो सभिनि खां वॾो ॾिणु हूंदो आहे ऐं अवां महालक्ष्मी माता जे सॻिड़े लाइ सतपुड़ा ऐं सूरियूं या टिकियूं ज़रूरु ठाहींदा आहियूं। अॼु मां अव्हां सां शेयर कंदमि परफेक्ट सतपुड़नि जी मेजरमेंट सां रेसिपी। जय झूलेलाल, दावत सिंध में तव्हांजो स्वागत आहे। त सतपुड़ा ठाहिण लाइ सभ खां पहिरियों खणणो आहे मैदो। मां मैदे जी मेजरमेंट खई आहे पाव किलो, जंहिं ते 1 चमचो पीसियल खंडु ऐं थोरो सो तेल विझी ऐं ल्यूकवार्म यानी कि न सिसरो पाणी विझी करे अटो ईअं ॻोहिणो आहे जो अटो थोरो सो सॉफ्ट हुजे, जीअं असांजे रेगुलर फुल्के जो हूंदो आहे। ऐं अटो ॻोहिण खां पोइ हिनखे रेस्ट लाइ 10 ते 15 मिंट रखिणो आहे ताकी अटे में सुठी ग्लूटेन ठहे। जेतिरी ग्लूटेन यानी कि चीड़ अटे में हूंदी ओतिरो अव्हांजो सतपुड़ो क्रिस्पी बीहंदो। त असांजो अटो रेस्ट लाइ सुठो रेस्ट थी वियो आहे। हाणे इनखे जाम चङी तरह सां कल ॾियणी आहे ताकी असांखे जेको अटो आहे उहो चङी तरह सां स्ट्रेच करणु अचे 10 ते 12 इंचनि ताईं। हिन तरीक़े सां अटे खे स्ट्रेच करणु अचणु खपे। त जेको असांजो अटो आहे उन मां असां 4 पोर्शन्स डिवाइड कया आहिनि, यानी कि टोटल असां इन मां 8 सतपुड़ा ठाहींदासीं। इन जी जेकी वेलण जो इनखे जेको फुल्को वेलबो आहे उहो फुल्को हिकदमि ट्रांसपेरेंट हुजणु खपे। इन मां हेठां चकलो ॾिसणु अचणु खपे। हाणे इन जे मथां चङी तरह सां तेल अप्लाई करिणो आहे, उन खां पोइ ई इनखे लंबा लंबा चीर ॾियणा आहिनि। तेल चङी तरह सां सुठी क्वांटिटी में अप्लाई करिणो आहे ताकी जो असांजो सतपुड़ो आहे उन जा जेके लेयर्स आहिनि उहे चङी तरह सां ॾिसणु अचनि। तेल अप्लाई करण खां पोइ असां हिनखे नंढनि नंढनि लेयर्स में हीअं कट कंदासीं। इन लेयर्स खे असां पोइ वापसि असेंबल करण वारा आहियूं। हिकु आङुर ते पहिरीं वारी लेयर खणी करे इनखे चङी तरह सां रैप करिणो आहे ऐं इनखे चङी तरह सां स्टिक करे छॾिणो आहे। ॿी उतां ई स्टार्ट करणी आहे जिते असां पहिरीं ख़तमु कईसीं। इन तरीक़े सां असांखे जेके असां चपाती या फुल्को वेलियो आहे उन मां टोटल 2 सतपुड़ा ठहंदा। त अहिड़ा 2 राउंड्स ठाहिणा आहिनि। अध ते 1 राउंड ठाहे करे बंदि करे छॾिणो आहे। हे ॾिसो, मां 2 राउंड्स ठाहिया आहिनि। हाणे हिन मां 1 राउंड जे विच में तेल विझी करे मां हिनखे आउटर डायरेक्शन में वेड़ींदमि। तेल विझंदा त जेके लेयर्स आहिनि उहे हिक ॿिए खां अलॻि थी वेंदा। आउटर डायरेक्शन में ध्यानु करे वेलणो आहे ताकी इन जा जेके असांजा पुड़ आहिनि सतपुड़े जा यानी कि फाइन लेयर्स आहिनि उहे चङी तरह सां ॾिसणु अचणु खपनि। इहा प्रोसीजर हिकदमि चङी तरह सां ॾिसी रखो ताकी तव्हांजो सतपुड़ो ख़राबु न थिए, परफेक्ट हिकु अटेम्प्ट में ई ठहे। हाणे तेल जेको खणणो आहे उहो खणणो आहे मीडियम। जाम थधो बि न खणणो आहे, जाम गरम बि न खणणो आहे। मीडियम तेल खणणो आहे ऐं उनखे सतपुड़ो विझण सां ई 2 चमचा खणी करे उन जा पुड़ चङी तरह सां खोलणा आहिनि ऐं उनजी जेकी डायरेक्शन आहे उहा वापसि चेंज करणी आहे, यानी कि इनखे फ्लिप करिणो आहे। हे ॾिसो, अव्हां परफेक्ट पुड़नि वारो सतपुड़ो तयारु आहे। घर में बिल्कुलु ईज़ी प्रोसीजर मां अव्हांखे शेयर कयो आहे। अगरि अव्हांखे टिकीअ जी या सोरीअ जी परफेक्ट मेजरमेंट सां रेसिपी खपे त मूंखे कमेंट सेक्शन में येस करे ज़रूरु ॿुधाईंदा। परफेक्ट मेजरमेंट सां हिकदमि कुरकुरी टिक्की जी रेसिपी मां अव्हां सां शेयर कंदसि। सतपुड़े जे मथां थोरो सो पिस्ता ऐं खंडु ऐं रोज़ पेटल सां गार्निश कंदा त सतपुड़े जो जेको शो आहे या लुक आहे उहो जाम सुठो ईंदो। रेसिपी सुठी लॻी हुजे त मूंखे फॉलो ऐं सब्सक्राइब करणु न विसरंदा। जय झूलेलाल।